सिंधी जी तालीम केतरी आहे हिकड़ी वीडियो ठाहिण में अवां केतिरो वक्त लगंदो आहे अवां जो ताल्लुक कहिड़े शहर खां आहे अवां जो अदबी घराणे सां ताल्लुक आहे या इहो अवां जो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती शौक़ु आहे या इन तालीम खे पाण जेको आहे टाइम ॾियो था पढ़ो था छा ग़ुलामी मां निकिरण जे लाइ छा करणु खपे आख़िर कुझु हिन जो हल हूंदो या सदाईं ईअं हूंदासीं जेको सोशल मीडिया ते अवां हिकिड़ो कमु कयो पिया ऐं हिकिड़ो छाकाणि त जॾहिं हक़ जी ॻाल्हि कजे थी त पोइ घणा थ्रेड बि अचनि था घणा जेके माण्हू आहिनि मुखालिफ़ बि थियनि था तनक़ीद बि कनि था दुख थींदो आहे अव्हांखे या उहो माण्हू माना माण्हू ई न आहे जंहिंखे इश्क या मोहबत न हुजे छा अव्हांखे इश्क कंहिंसां थियो मोहबत थियो छा दुख दर्द आहिनि सिंध जा छा इन्हनि में कमी ईंदी सिंधी जेको फ़र्द आहे वो अॻियां ईंदो पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारींदो या इहे असां ते सदाईं जेके तोहमतूं इहे जेके असांजे मथां अज़ाब आहिनि इहे नाज़िल हूंदा ताईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी शाह साईं जे हिन बेत सां सभिनी ॾिसंदड़नि खे हक़ मौजूद जीअ सिंध जेका कुदरती वसीलनि सां मालामाल आहे जंहिंमें हर सहूलत कुदरती मादनियाती हर शइ मौजूदु आहे पर उन बावजूद बि ॾींहों ॾींहुं पोइते आहे ऐं असीं ॾिसूं था त वक़्तनि ब वक़्तनि उन सिंध जा दर्द ॾुख को न को पंहिंजे वसाहार जेको आहे बयानु कंदो थो रहे उन्हनि शख़्सनि मां असां वटि बि अॼु हिकिड़ी शख़्सियत मौजूदु आहे जेका आहे त हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी शख़्सियत पर आहे कार्टून में लिकियल सो पाण सोचो त उनखे ज़ाहिर कयूं ऐं अवां सिंध वासियुनि साम्हूं खणी अचूं त जेको सिंध जो दर्द दलीलनि सां बयानु पियो करे उहो असुलु आहे केरु सो असां सां गॾु आहे अॼु मिस्टर सिंधी उर्फ़ अब्दुल अज़ीज़ ज़हूर साहब मिस्टर सिंधी साहब असां अव्हांखे भली कार चऊं था पंहिंजे अदबी कचहरी में कहिड़ा हाल आहिनि अव्हां जा वालेकुम सलाम जी सिंध वाह मौजूद सभ खां पहिरीं त तव्हांजी महिरबानी जो तव्हां हिन लाइक़ सघियो न अव्हां जूं मोहबतूं आहिनि जो अव्हां असांखे टाइम ॾिनो आहे न बसि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे जेकॾहिं मोहबतूं क़ाइमु आहिनि त फ़ासिला को माना कोन था रखनि ॿियो आयो ख़ुशि तबियत ठीकु अथव अलाह जो शुक्र आहे दुआ में प्रेम तव्हां ॿुधायो अच्छा मिस्टर सिंधी जी तालीम केतिरी आहे अगरि मुंहिंजी तालीम आऊं बेसिकली आऊं ग्रेजुएट आहियां उन खां अलावा टेक्निकल एजुकेशन में मूं BA में डिप्लोमा कयो आहे ऐं उन खां अलावा IT DIT ऐं ग्राफिक एनिमेशन सभिनी में बि डिप्लोमा कया आहिनि पर हीउ जेको मिस्टर सिंधी वारो जेको किरदारु आहे इन में जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधो था हक़ीक़त में उनजो स्कूल वारी तइलीम या यूनिवर्सिटी वारी तइलीम सां को वास्तो कोन्हे छो त प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं तव्हांखे को बि किताब कंहिं बि किताब जो को सबक़ तव्हांखे हीअं कोन ॿुधाईंदो त सिंध जे अॻोच माण्हुनि खे कीअं बजेरा जरदमाल बणाए उन्हनि खे ब्लैकमेल करे वोट वठनि था सो हीउ हिकिड़ो अलॻि तजुर्बो आहे ऐं तालीम हिकिड़ी अलॻि शइ आहे अच्छा इहो शौक़ु कीअं जाॻियो अव्हां जो मिस्टर सिंधी कैरेक्टर ठाहिण जो जंहिंमें सिंध जा दलीलनि सां दर्द बयानु करणु ऐं ॿियो इहो अव्हां जो शौक़ु अव्हांखे कीअं जाॻियो हुयो सोशल मीडिया ते अचणु असल में इहो हूंदो आहे जो अॼुकल्ह जो ट्रेंड आहे सोशल मीडिया जो ऐं ॿी ॻाल्हि त माण्हुनि खे का नई शइ खपे जंहिंमें हू दिलचस्पी वठनि छो कि असांजी बदकिस्मती रही आहे त इल्म वारी ॻाल्हि असांखे सम्झ कोन थी अचे चए थो इंटरटेनमेंट खपे असांखे उन जे करे मूं इहो सोचियो त हिकिड़ो अहिड़ो किरदारु ठाहियूं त जंहिंमें माण्हू दिली तरह जेको सो हुन में इंट्रस्ट वठनि उनखे शौक़ सां ॾिसनि ऐं पोइ उन कार्टून जे ज़रिए अहिड़ियूं ॻाल्हियूं बयानु कयूं जो माण्हुनि जे ज़हन में वञी लॻनि ऐं उन जे करे थी सघे थो का तब्दीली अची वञे सो इन जे करे हीउ कार्टून जो सहारो वरितो आहे अच्छा भला जेको सोच मां रखी हुई उन मंज़िल ते पहुता आहियो या अञा सफ़र जारी आहे अगरि हिकिड़ी ॻाल्हि त ज़िंदगी जी इहा त हिकिड़ी मतिलबु बदकिस्मती चओ या तव्हां हुनखे इहो सम्झो त हिकिड़ी महिरूमी चओ जो मंज़िल कॾहिं मिलंदी न आहे अदब हुजे शाइरी हुजे कहिड़ी बि तव्हां फील्ड में हलिया वञो तव्हांखे मंज़िल कोन मिलंदी बसि पोइ सफ़र ई हिकिड़ो हूंदो आहे जेको हलंदो रहे थो ऐं सफ़र जी मंज़िल पाण जेके चऊं था असल में उहो इहो हूंदो आहे जो उन सफ़र में तव्हांखे सुख जी घड़ी मिले थी ऐं उहा ॻाल्हि शुक्र आहे जो हिन मुख़्तसर सफ़र में ऐं इलाही सारा जेके असांजा शौक़ रखंदड़ दोस्त आहिनि ऐं उहे एप्रिशिएट कनि था मूंखे जो उन्हनि खे जेके मुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जे ज़हननि में असल में मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे त वीडियो खे अहिड़े नमूने सां पेश कयूं जीअं इंटरटेनमेंट बि थी वञे ऐं हर वीडियो में को न को सबक़ मिली वञे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे का न का समाज जी जेका हक़ीक़त हूंदी आहे असल में मुंहिंजो कमु आहे उन्हनि खे ई बयानु करणु दलीलनि जी ॻाल्हि कई असल में इहो आहे जो माण्हू जी दिलि
उन्हीं शइ ते माइल हूंदी आहे जेका हक़ीक़त हूंदी आहे। हाणे असीं पंज समाज में जेकी लिकल बुरायूं आहिनि ऐं जेकी अहिड़ियूं हक़ीक़तूं जेकी असांखे अॼु ताईं ख़बर कोन हुई, उहे जॾहिं असीं बयानु कयूं था, ॿुधंदड़ वारो ॿुधे थो ऐं वरी जेॾी महिल उहो सोचे थो त वाकई इहा असांजे समाज जी हक़ीक़त आहे, त उनखे उहा शइ दिलि सां लॻे थी, हू उनखे एप्रिशिएट करे थो, शेयर करे थो, उहा पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाए थो। इन जे करे जेको सो वीडियो जेका मुंहिंजी आहे सा शेयर बि घणी थी थी ऐं लाइक बि थिए थी, त दोस्त दिलि सां कमेंट बि कंदा आहिनि। अच्छा, हिकिड़ी वीडियो ठाहिण में अव्हांखे केतिरो वक़्तु लॻंदो आहे? अदा हिन में सभ खां पहिरीं त ठहंदो आहे स्क्रिप्ट, त मतिलबु जंहिं ते शइ ते मौज़ू ते पाण खे ठाहिणी आहे वीडियो, पूरो स्क्रिप्ट ठाहिण खां पोइ जेको सो स्क्रिप्ट बि ईअं ठहंदो आहे जो मिसाल को पंहिंजो करंट इशू पाण खयो। हाणे उहो करंट इशू सिर्फ़ु तव्हां नोट कयो त हर वीडियो में तारीख़ी दलील हूंदा आहिनि। उहे वरी दलील जेकी आहिनि से मुख़्तलिफ़ असांजी पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी आहे, घर में ई आहे। सो उन मां असीं मुख़्तलिफ़ किताबनि मां असीं उहे दलील कढंदा आहियूं, अहिड़ा तारीख़ी हवाला जेके उन करंट इशू सां मैच कनि, जी माण्हुनि खे मतिलबु उहा ॻाल्हि दिलि सां लॻे त वाकई ही इहे मसइला आहिनि। ऐं पोइ स्क्रिप्ट खां पोइ रिकॉर्डिंग थींदी आहे, रिकॉर्डिंग खां पोइ ऐं उन में जेको सो असां वरी एडिटिंग करे पियो, हेॾा होॾा किथे कुझु ग़लतियूं हूंदियूं आहिनि त उनखे वरी जेको सो एडिट करे उहो पूरो फिट करे ऐं उन खां बाद में वरी करेक्टर चवंदा आहिनि, करेक्टर में वरी एनिमेशन में जेको सो ॾेई, मतिलबु इहो जो हिकिड़ी वीडियो तयारु करण में पेज ते लॻाइण में तक़रीबन 1 हफ़्तो ते लॻी वेंदो आहे, 5 खां 6 ॾींहं त मिनिमम लॻंदा आहिनि। असल में अव्हांजो दादा तालुक कहिड़े शहर खां आहे सिंध जो? अदा मुंहिंजो तालुको आहे डिस्ट्रिक्ट सिजावल, शहर बिल्कुलु बठोरो, ऐं उनजे हिकु ॻोठ में रहां थो। ऐं हीअ तव्हां स्टूडियो ॾिसी इहे न सोचियो तव्हां के वॾे शहर में रहां थो, असल में मुंहिंजो हीअ ॻोठ ई आहे ऐं हीअ मुंहिंजो स्टूडियो आहे जंहिंमें आउं कमु कयां थो या मिस्टर सिंधी वारी वीडियो जेका ठाहियां थो। अच्छा, ॿियो अव्हांजो अदबी घराणे सां तालुक आहे या इहो अव्हांजो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती शौक़ु आहे या इन तालीम खे पाण जेको आहे टाइम ॾियो था, पढ़ो था, छा? अदा बिल्कुलु, मुंहिंजो फादर जेकी आहिनि से ख़ुदि मतिलबु रिटायर्ड टीचर आहिनि, मुंहिंजो वॾो भाउ जीएसटी टीचर आहे ऐं उन खां अलावा मुंहिंजे जेके वालिद साहिबु आहिनि सियासत में उनजो बि ॾाढो हो शुरू खां वठी, हिते फाज़िल राव ऐं रसूल बख्श बरीजो वारनि जे करे सियासत शुरू कई, त उन्हनि में जेकी हिते ज़िया वारे दौर में जेकी मीटिंगूं खुफ़िया मीटिंगूं थींदियूं हुयूं उन में मुंहिंजो फादर बि हूंदो ऐं उन सां गॾु असांजे ॻोठ जा ऐं असांजे घर वारा न असांजी बिरादरी जा माण्हू बि तमामु घणा हुआ। त उहो ई शौक़ु जीअं हिते अचे पियो, नवाज़ खान ज़ंवर वारा तव्हां शायदि नाला ॿुधा हूंदा, त उहो जेको सो शौक़ु जी पीढ़ी ब पीढ़ी हलंदो पियो अचे। असांजी फैमिली में किताब पढ़ण ऐं मुतालो करण जो शुरू खां वठी शौक़ु रहियो आहे, छो त ॿार जेको हूंदो आहे उहो पंहिंजे घर में जेकी वॾा हूंदा आहिनि उन्हनि खां ई सिखंदो आहे। असांजा वॾा चए मुताले में उन्हनि शौक़ु रखियो, जॾहिं असां होश संभालिया त असां बि उन लाइन ते हलियासीं। सिंध वासियुनि खे इन मुताले जे हवाले सां छा चवणु चाहींदो, अव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? छाकाणि त असां वटि पढ़ियो तमामु घटि थो वञे, जेको अख़बार जेका आहे असां उहा बि वठूं था त उनखे बि मुकमल नथा पढ़ी सघूं, त उन हवाले सां अव्हां जेको आहे सो सिंध वासियुनि खे या जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे कहिड़ी राय ॾींदो? जीअं त या त बदकिस्मत चइबी असांजी जो असां में मुताले वारो शौक़ु तक़रीबन ख़तमु थी वियो आहे। ईअं सम्झो त 90% जेकी असांजा जेकी नौजवान आहिनि उहे किताब नथा पढ़नि, मुतालो कोन था कनि। सो जेकॾहिं असां ॾिसो न यूनिवर्सिटी कॉलेजिस या स्कूलनि जे लेवल ते अचो, उहे किताब हिकिड़ी अलॻि शइ आहे, उहे बि ज़रूरी आहिनि छो त असांखे अॻियां वधिणो आहे, ठीकु आहे। पर उन खां अलावा जेकी असां लाइब्रेरी में असांजा किताब रखियल आहिनि, जेकी बुक स्टॉल जेकी किताब मिलनि था, उनजो मतिलबु इहो आहे जी तारीख़ थी वई, अदब थी वियो, शाइरी थी वई, असांजी जेका तारीख़ आहे ऐं अहिड़ा अहिड़ा किताब पढ़णु घुरिजनि जेकी असीं नथा पढ़ूं। ऐं इन जी वजह इहा आहे जो असांजो जेको शौक़ु आहे ऐं उहो जेको सो ईअं सम्झो त पटड़ी ते अञा ताईं न चढ़ी सघियो आहे। असां पंहिंजी तारीख़ मां वाक़िफ़ ई न आहियूं। उनजो सबबु इहो ई आहे जो असां मुतालो कोन था कयूं, असांखे इहा ख़बर ई न आहे त असांजे समाज में थिए छा पियो। इहो ई सबबु आहे 73 सालनि में असां अॼु ॾींहं ताईं नतीजे ते न पहुची सघिया आहियूं। सिर्फ़ु हले पियो, बसि इहो सम्झो त हिकिड़ो अचे थो उहो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो, उनजे पोयां था हलूं, वरी ॿियो थो अचे उहो ॿी ॻाल्हि थो ॿुधाए, वरी उनजे पोयां था हलूं। तव्हां नोट कयो अॼु ॾींहं ताईं असां हासिल त कुझु बि कोन कयो आहे। इहो सम्झो ॼण असीं जेको आहे कुदरती हिकिड़ो सम्झूं था त असांजे मथां कुदरती ॾमर आहे
ऐं रब तरफ़ां मोकिलियल हिकिड़ी शइ आहे जेका असां यको पिया भोॻियूं, जंहिं मां निकिरण जी कोशिशि ई कोन पिया कयूं त असां हिन खां अॻिते वधूं ऐं जेको आहे सो पाण बि थोरो हथ पेर हणूं त कुझु हासिलु थिए। इन जा बि कुझु सबब आहिनि, छो त इहा मूं विच में हिकिड़ी ॻाल्हि बयानु कई हुई त ज़िंदगी जो जेकॾहिं तवील सफ़र जंहिं शइ में जंहिं कंडीशन में गुज़रे थो न, त पोइ माण्हू जी कैफ़ियत जेका उहा बि उन तरीक़े सां थी वेंदी आहे। असांजी क़ौम सदियुनि खां ग़ुलामी में रही आहे। ठीकु आहे, अॼु जी ॻाल्हि कोन्हे, पाण चऊं था त पाकिस्तान ठहण खां पोइ असीं ग़ुलाम आहियूं, इहा ॻाल्हि ग़लति आहे। असां जेकॾहिं तव्हां सोचो शुरू खां वठी जॾहिं आर्या आया हुआ, उन खां पोइ तव्हां ॾिसो यमनी, इराकी, अरब, अफ़गानी जेके बि आया असांखे हिननि ग़ुलामी बणायो, बदिले में असांखे मारूं लुटूं, त उहो हिकिड़ो तवील सफ़र असां अहिड़ी कंडीशन में रही असांजा ज़हन जेके आहिनि से बिल्कुलु कंडम थी विया आहिनि। हाणे असीं सोचूं नथा, असां में उहा सोचण वारी सघई न रही आहे, मज़ामत करण वारी असां में सघई न रही आहे। बाक़ी जेकॾहिं असीं ॿ छोकिरा निकिरी रोड ते निकिरी नारा हणूं था त उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर पंहिंजी जेका हक़नि जी जेका हासिलात हूंदी आहे उन में जेका वेड़ कबी आहे, जंहिंमें जेका शौरी वेड़ जंहिंखे चऊं, उहा असांजी क़ौम कॾहिं ॾिठी न आहे ऐं न ई हुनखे इन्हनि शयुनि जी ख़बर आहे। मूंखे ईअं थो लॻे त इहो ई सबबु आहे जो असांजो जेको तवील सफ़र जेको ग़ुलामी में रहियो आहे, उन असांजे क़ौम जे जेके ज़हन आहिनि उन्हनि खे तबाह करे छॾियो आहे। इन ग़ुलामी मां निकिरण जे लाइ छा करणु खपे? आख़िर कुझु हिन जो हल हूंदो या सदाईं ईअं हूंदासीं? नाज़ाइन जो वाहिद हल इहो आहे जो सभ खां पहिरीं असां इल्मु हासिल कयूं। इल्मु हासिल करण जो मतिलबु इहो न आहे जो असां सिर्फ़ु हथ में डिग्री खणी अची माइटनि खे फ़ख्र सां लिखायूं त ॾिसो असां एतिरा पढ़ियल आहियूं। इल्मु हासिल करण जो मतिलबु इहो आहे जो असां पंहिंजे पूरे समाज खां वाक़िफ़ थियूं, असां पंहिंजी तारीख़ में वाक़िफ़ हुजूं, करंट में छा पियो थिए, फ्यूचर में असांखे छा करणो आहे। इहे सभु शयूं, इहे सभु हक़ीक़तूं असांखे पंहिंजे ज़हन में रखणियूं पवंदियूं। इन्हनि जेकी ग़लतियूं आहिनि असांजूं, उन्हनि ते गौर फ़िक्र करणो पवंदो ऐं असांखे तस्लीम करणो पवंदो त हीअ असां इन शइ ते, इन्हनि शयुनि जे बारे में असीं ग़लति हुआसीं ऐं हाणे असांखे इन्हनि खे सुधारणो आहे, ऐं जेको असीं कयूं कोन था। को बि शख़्स, तव्हां भले हू कहिड़ो बि ग़लति अमल करे, तव्हां हुनखे जेकॾहिं क़ौमी हिसाब सां पियो चवनि, उनखे तव्हां जेकॾहिं चवंदा हू तस्लीम ई कोन कंदो मां ग़लति पियो कयां। तव्हां असांजा क़ौम परस्त लीडर ॾिसो, भले हू कहिड़ियूं बि ग़लतियूं कनि, तव्हां हुनखे सवाल नथा करे सघो, पोइ मञंदा ई कोन असां ग़लति कयो आहे। हिते ई हिकिड़ो सवाल उभरे थो त असांजी सिंध में क़ौमी तहरीकुनि जो माज़ी में हिकिड़ो वॾो कमु रहियो आहे, वॾो किरदारु रहियो आहे। माण्हू नौजवान खे सुजाॻ करण में, हक़नि जे लाइ वेड़ में हिकिड़ो वॾो किरदारु रहियो आहे क़ौमी तहरीकुनि जो। त छा हींअर सफ़ा क़ौमी तहरीक जेका आहे ज़वाल पज़ीर थी वई आहे? लीडर जेके बि आहिनि उहे हिकिड़ो माठ करे हिकिड़ी कुंड में वेठा आहिनि, कारकुन पिया कुॾजनि, कारकुन खंभजनि पिया, त उन्हनि लाइ को आवाज़ु उथारण वारो कोन्हे। इन हवाले सां अव्हां ते छा सोचियो पिया ऐं छा लीडरनि खे ईअं करणु खपे, अवाम खे ईअं अकेलो छॾे ॾियणु खपे? जेका क़ौम आहे जेका रोज़ु कुटिजे पई, न्याणियूं कुटिजनि पियूं, उन खां अलावा माण्हू खंभिया था वञनि, नौजवान असांजा खंभियो खयूं था वञनि, त उन लाइ को बि लीडर पुछण वारो न आहे। आख़िर छो इहा ख़ामोशी केसि ताणी रहंदी? अगरि ॻाल्हि इहा आहे जो ॾिसो न, का बि तहरीक या ज़िंदगी में का बि शइ, उनजो बुनियादु पहिरीं पाण विझूं था, उनजो सफ़र शुरू थिए थो, हिकिड़ी मख़सूस हद हूंदी आहे। उन हद ताईं जेकॾहिं रिज़ल्ट नथो मिले त पोइ उहा शइ, उनजो सफ़र तमामु तवील थी वेंदो आहे, उन मां रिज़ल्ट का बि कोन मिलंदी आहे। मिसाल जे पाण ॻाल्हि कयूं साईं जीएम सेठ जे नज़रिए में, साईं जीएम सेठ जो नज़रियो हिकिड़ो नज़रियो उन पेश कयो, ठीकु आहे साईं जी, उन सफ़र ते उन तमामु तेज़ी सां तरक़ी कई। उन नज़रिए तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तसर तमामु घटि अरसे में पूरी सिंध त न, ईअं सम्झो त मुंहिंजो 50% नज़रिए हेठि अची वियो। पर बदकिस्मती सां साईं जी वफ़ात खां पोइ उन नज़रिए खे उहा मोट कोन मिली सघी, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो क़ौम परस्त पार्टियुनि जी आड़ में मुख़्तलिफ़ धुड़ा थींदा विया, माण्हुनि जो ज़हन मैनिपुलेट थींदो वियो, मुख़्तलिफ़ लीडर अचणु शुरू थिया, हर कंहिंजो पंहिंजो मंशूर, अलॻि अलॻि मंशूरनि ते हली, अलॻि अलॻि वाट ते हली, असांजी जेको क़ौमी नज़रियो हो उनखे तमामु वॾो धकु लॻो। उहा क़ौमी तहरीक जेका साईं जीएम सेठ शुरू कई हुई, उहा 2000 खां पोइ ईअं सम्झो तक़रीबन ख़तमु थी चुकी हुई। बशीर ख़ान कुरैशी कुझु हिनखे टेक कराई, पर उनजो नतीजो तव्हां ॾिठो। अॼु जेको कुझु थिए पियो असांजे माण्हुनि सां,
उन जो कारण जेकी आहिनि उहे असांजूं ईअं सम्झो त माज़ी क़रीब जो कुझु तहरीकूं आहिनि जंहिंजे नतीजे में इहो सभु कुझु थिए पियो, पर इहो ईअं न आहे जो सही पियो थिए, इहो ग़लति पियो थिए। इन खे रोकण जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे जो असां ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां हीअ ॻाल्हि पाण खे तस्लीम करणी पवंदी, जेकॾहिं दुश्मन ताक़तवर आहे न त तव्हां वेड़ खां कमु न वठो, तव्हां अक़ल खां कमु वठो। दुश्मन जेकॾहिं तव्हां खां ॾाढो आहे, तव्हां दुश्मन जहिड़ा थी वञो, मतिलबु तव्हां दुश्मन में इन्वॉल्व थी वञो, इल्म हासिल करे पंहिंजी क़ौम में शऊर पैदा करे तव्हां उन्हनि में मर्ज थी वञो। तव्हां पाण उनखां ताक़तवर नथा थी सघो, पर तव्हां उन्हनि खे कमज़ोर त करे सघो था। सो पाण इहा फिलॉसफी पाण हिते अख़्तियार न कई आहे। असां अॼु बि पंजाबी मुहाजिर सभिनी खां नफ़रत पिया कयूं। हक़ीक़त इहा आहे जो पाकिस्तान में असां हिकिड़ा ईअं सम्झो त हिकिड़ी सेपरेट क़ौम थी विया आहिनि। पठान, पंजाबी, मुहाजिर इहे असां हिकिड़ो जोड़ो सम्झूं था, ॿिए तरफ़ सिंधी अलॻि सम्झूं था। ऐं वरी असांखे अक़लियत में बि तब्दील करे थींदा पिया वञूं। हाणे जेको आहे न, असीं अक़लियत में बि थींदा पिया वञूं। पठाणनि जी लोध हिकिड़ी जेका आहे उहा सिंध में काहे पई आहे, ऐं जेको आहे खणी मुहाजिर ते हिकिड़ो उहो अगरि उहे पाण नथा मञनि पाण खे सिंधी, त उहो हिकिड़ो उन्हनि जो पंहिंजो मामिलो आहे, पर उन्हनि खे ईअं न करणु खपे, उन्हनि खे बि सिंधी सॾाइणु खपे। पर हिकिड़ो पठाणनि वारी जेका लोध काहे पई आहे, या पंजाबी ॿिया टिया जेके पंजाब छॾे अची सिंध में आबाद थियनि था, सिंध जे रोज़गारनि ते माण्हुनि जे जेको आहे सो कब्ज़ो कनि था या उन्हनि ते धाड़ो हणनि था, त इहो बि हिकिड़ो माना लीडरनि जी ख़ामोशी, ऐं लीडर न आहिनि, को अॻुवाण कोन्हे, को सभु अलॻि अलॻि धड़ा आहिनि, ईअं न आहे। अदा उहो त ॻाल्हि कई न, स्कूलनि में असांखे हीउ कोन थो ॿुधायो वञे त कीअं वॾेरा मुर्शद बणिजी असांजे अबोच माण्हुनि खां जेको सो ब्लैकमेल करे वोट वठनि था, बदिले में इक़्तिदार में अची ऐं मथां ही जेके ज़ुल्म कनि था। इन में कौम परस्त लीडरनि जो ॾोह कोन्हे, इन में उन्हनि जो ॾोह आहे जेके इक़्तिदार में वेठा आहिनि। पठान खे इहा हिमत कोन्हे को जो सिंध में अची ही ज़ुल्म करे पाण बलोचिस्तान में हली या KPK में हली या पंजाब में हली कब्ज़ो करींदा, हरी उहो करे ॾेखारियो, छो नथा करे सघो था? बहादुरी में त पंजाब त मिसाल आहे न, हिकु तारीख़ पई आहे। तव्हां वञो लाहौर में को प्लाट कब्ज़ो करे ॾेखारियो, KPK में वञी को जबर कब्ज़ो करे ॾेखारियो, सवाल ई पैदा कोन्हे को। ऐं उहे आहिनि केरु? उहे असांजे माण्हू आहिनि, पराया त कोन्हे को, या पंजाब मां आयल आहिनि के ॿाहिरि मुल्कनि मां आया आहिनि। इहे सभु हिते जा असांजे आहिनि, जिन खे असां वोट ॾेई सिमरन ताईं वेहारियो आहे। छा सिंधी क़ौम ऐं एतिरो टाइम ॾिसो हिननि माण्हुनि खे वोट ॾिनो आहे ऐं हुननि खे इक़्तिदार में आंदो आहे, पर अॼु ताईं उन्हनि खां को बि जेको आहे लाभ हासिल न आहे थियो। माना अञा ॾींहों ॾींहुं माण्हू पोइते आहे, ग़ुलामी तरफ़ धिकनि पिया। हाणे मुंहिंजो हिकिड़ो ज़िलो जामशोरो जेको जिथे मां रहां पियो, त खोड़ वक़्तु पहिरियां जी ॻाल्हि आहे त मुंहिंजे ज़िले जामशोरे में 168 स्कूल बंदि हुआ, त हिकिड़ा माण्हू असांखे तालीम नथा ॾेई सघनि। हाणे पूरी सिंध आहे, केतिरा स्कूल हूंदा जेके बंदि हूंदा, असांजा मासूम ॿार बचा जेके आहिनि उहे तालीम खां महरूम आहिनि। ऐं असांखे जेको आहे सो महिनत करण खां तावीज़नि ऐं मुलनि जे हवाले कयो वियो आहे, त महिनत न कयो, तावीज़ पाए ऐं जेको आहे सो कामयाबु थियो। त अहिड़ियूं शयूं जेके आहिनि असांखे माना घणो इन्हनि बि असरु विधो आहे ऐं असांखे ख़तमु करण में, ऐं हिकिड़ो जेको ख़ामोशी छाइंजी वई आहे जेका असांजी तबाही थिए पई, इन जो बि वॾो किरदारु आहे या न? बिल्कुलु ॻाल्हि इहा हूंदी आहे जो ॾिसो न, जिते बि नाकामी तव्हांखे महसूसु थिए, उन नाकामी खे लिकाइण जा ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। या त तव्हां मज़हब जो ख़ौफ़ ॾियो उन्हनि खे, या तव्हां उन्हनि में के देवी ताक़तुनि वारो रूह फूके छॾियो। असां सां बिल्कुलु ईअं थियो आहे। माज़ी में आउं इहे 80 वारे ॾहाके जी ॻाल्हि पियो कयां, उते हिते सिंध में नीची जेलूं हूंदियूं हुयूं, ग़रीब माण्हू जेके सवाल कंदा हुआ उन्हनि खे उन्हनि में विझो, उन्हनि जे मथां ज़ुल्म कंदा हुआ, ग़लति उन्हनि खां पोलियो करायो वेंदो हो। इहा का हक़ीक़त तव्हांखे बि ख़बर हूंदी। उन खां पोइ जॾहिं माण्हू थोरो मथे, मतिलबु माण्हू जो जेको शोर वारो स्टेज आहे थोरो अॻियां वधियो, इहो ख़ौफ़ माण्हुनि में ख़तमु थियणु लॻो। उन खां पोइ वरी असांजा मुर्शिद अची विया। मुर्शिद छो त माण्हू ॿियो कुझु ॿिए कंहिंखां डिॼे न डिॼे, पर आख़िरत जे ख़ौफ़ खां त हर को डिॼे थो। पोइ माण्हुनि खे खणी इहो ख़ौफ़ ॾिनो त हाणे मुर्शिद जो हथु तव्हां झलियो न त तव्हांजी आख़िरत ख़राबु थी वेंदी। इन जो नतीजो ॿुधो, इन जो नतीजो इहो निकितो, असां स्कूलनि खे वीरान करे छॾियो, असां दरगाहुनि ते वञी नवां नवां पढ़ विझी उन्हनि खे आबाद करे वेही रहियासीं। स्कूल जॾहिं वीरान थी विया, असांखे तालीम जी ज़रूरत महसूसु न कई, असांजा वॾेरा जेके उन्हनि खे उतारूं करे वेही रहिया। सवाल इहा किथे असांजूं ग़लतियूं आहिनि न। तालीम वाक़ई सिंध में उहो तालीम जो मयार कोन्हे, पर छा असीं तालीम जे मयार खे महसूसु कयूं था? छा असीं चऊं था असांखे तालीम हुजे? इहो पाण पिया चऊं न, तव्हां पिया चओ, आऊं पियो चवां, पर तव्हां सिंध जे ॻोठनि में तव्हां लही पोइ
उते जे ॿारनि खां पुछो, उन्हनि जे माइटनि खां पुछो, उन्हनि जो त ज़हन ई ॿियो आहे। हो चवनि था कि ॿार स्कूल वञनि था पोइ कमु केरु कंदो? इहा असांजी ज़हनियत ठही वई आहे। इहो सिर्फ़ु इन जे करे जो असांखे निजात मुर्शद ॾियारे छॾींदो, दुख सुख त मुर्शद ॾियारे छॾींदा आहिनि, पोइ असीं महिनत छो कयूं? ॻाल्हि मथे चढ़ी थी वञे त दरगाहूं बीठियूं आहिनि, हर शहर में हर चौक ते तव्हांखे दरगाह मिलंदी, वञी करे पढ़ी विझी वञो बसि, बिल्कुलु सही। सभु मसइला ख़तमु। अच्छा, हे जेको सोशल मीडिया ते तव्हां हिकिड़ो कमु कयो पिया, हिकिड़ो छाकाणि त जॾहिं हक़ जी ॻाल्हि कजे थी त पोइ घणा थ्रेड बि अचनि था, घणा जेके माण्हू आहिनि मुखालिफ़ बि थियनि था, तनक़ीद बि कनि था। दुख थींदो आहे तव्हांखे या को तनक़ीद जो जेको आहे सो तव्हांखे सामनो करिणो पियो आहे, छा जेको बर्दाश्त करणी पई आहे? न, अलाह जो शुक्र आहे अॼु ॾींहं ताईं अहिड़ो को थ्रेड त साम्हूं न आयो आहे। बाक़ी कुझु दोस्तनि जा ग़लति कमेंट पढ़ी उनमें दुख कोन थींदो आहे, हालांकि उनमें हिकिड़ो हौसलो ईंदो आहे त वाकई ही शइ जेका मूं ज़ाहिर कई आहे, इन जी मज़ामत मां लॻे थो कि हक़ीक़त ई आहे जेका मूं कई आहे, बयानु कई आहे। छो त जेकॾहिं ठलो इहे डज़ हुजे हा त हिन मुखालफ़त कोन थी आहे। मुखालफ़त हमेशह हक़ीक़त जी थींदी आहे। तव्हां इहो ड्रोनो खां वठी सुकरात वारे दौर में ॾिसो, उन खां वठी तव्हां जीअं अॻियां ईंदा, जंहिं बि हक़ीक़त बयानु कई हूंदी उनजी मज़ामत थी हूंदी। सो उनजे करे ज़ाहिर कमेंट सोशल मीडिया आहे, आज़ादी आहे, तव्हां पंहिंजो नज़रियो पेश कयो था, तव्हां पंहिंजी ॻाल्हि रखो था, बाद में तव्हां यूज़रनि ते डिपेंड थो करे त हू हुन ते कहिड़ो कमेंट था ॾियनि। हक़ में कमेंट सभु न आहिनि ईंदा, पोइ के कमेंट तव्हांजे ख़िलाफ़ बि हूंदा आहिनि, पोइ उन्हनि में डुक करण मां कोई फ़ाइदो कोन्हे को, पोइ बर्दाश्त करणी पवंदी आहे ऐं उन्हनि मां हौसलो बि मिले थो। सही। अच्छा, ॿियो हिकिड़ो छाकाणि त हर इंसान में इहा शइ मौजूदु हूंदी आहे, उहो माण्हू माना माण्हू ई न आहे जंहिंखे इश्क या मोहबत न हुजे। छा अव्हांखे इश्क कंहिंसां थियो, मोहबत थियो ई छा? अलाह उहो चवंदा आहिनि त उहो वणी कोन्हे जंहिंखे हवा न लॻी हुजे। सो हिन इश्क वारे खूह मां मिड़ी डुक असां बि पाणी जो भरियो छा मतिलबु भरियो आहे, जे कयूं था तॾहिं सूरत में, नथा कयूं तॾहिं सूरत में। इश्क खां बग़ैर ज़िंदगी ईअं आहे जीअं ख़ैरात खां बग़ैर फ़क़ीर। सही। अच्छा, हासिल थियो या माना जेको आहे सो हासिल न थियो कुझु बि इश्क में? अदा उहो इश्क कहिड़ो जेको हासिल थी वञे उहो इश्क न रहंदो आहे न। वधीक तव्हांखे ख़बर हूंदी, छो त थोरी घणी नॉलेज तव्हांजी जेको सो तव्हांजे बारे में मूंखे आहे, इन जे करे तव्हांखे इहा ॻाल्हि वधीक ख़बर हूंदी त इश्क जो मतिलबु ई आहे परे रहणु। ॿुधायो न, इश्क उहो ई आहे जेको मतिलबु हासिल न थिए। हासिल थियण खां पोइ ईअं ई हूंदो आहे। ऐं असांजे समाज में तव्हां ॾिठो हूंदो, शौक़ में जेकी शादियूं थियनि उहे बि इश्क में थियनि थियूं न। ऐं हर शौक़ वारी शादी, ईअं सम्झो शादी खां पोइ जेको हस्बैंड हूंदो आहे उहो सूरत में हूंदो आहे, उहो इन जे करे जो उहो इश्क ख़तमु थी वेंदो आहे, नथो रहे उहो शादी, उहा साॻी कशिश न रहंदी आहे। अच्छा, धरतीअ जो इश्क वधीक आहे या औरत जो इश्क, उन में असर घणो आहे? अलाह औरत जो इश्क जेको आहे सो ईअं सम्झो त ज़िंदगी खावे थो। धरती वारो जेको इश्क आहे उहो तव्हांजे पूरे नस्ल ते असर विझंदो आहे। उहो धरतीअ जो इश्क जेको आहे उहो यानी हिकिड़ो ईअं खणी चइजे हिकिड़ी क़ौम ठाहींदो आहे। अगरि जे उहो बाग़ी थी वञे माण्हू, उहो शख़्स इश्क में सफ़ा असली माना इंतिहा ताईं पहुची वञे त उहो हिकिड़ी क़ौम ठाहे वेंदो आहे ऐं पोइ किरदारु ठाहे वेंदो आहे। बिल्कुलु इहो मूं चयो न त धरती वारो जेको इश्क हूंदो आहे उहो तव्हांजे नस्ल ते असर विझंदो आहे। जीअं साईं इश्क कयो, बदिले में उहा क़ौम जो अधु हिसो इन नज़र जे पुठियां हलियो। वजह कहिड़ी इश्क हुई। तव्हां बशीर कुरैशी जो मिसाल वठो, तव्हां उन खां अॻु में हलिया वञो तारीख़ में, पूरो तहरीकूं, उन खां तव्हां अञा पोयां हलिया वञो, कंहिं बि दौर में हलिया वञो, कहिड़े बि मुल्क में हलिया वञो, जेका बि तहरीकूं हलियूं, जेके बि बग़ावतूं थियूं, जेके बि इनक़लाब आया, वजह इश्क ई हुई न। अच्छा, असां वटि जेको आहे हिकिड़ो ॿियो त हूंदो आहे माना त असांखे अगरि धरतीअ लाइ कुझु करिणो आहे, माण्हुनि लाइ कुझु करिणो आहे त पंहिंजो मुफ़ाद ज़रूरी आहे उन में। अगरि मुफ़ाद न हूंदो त उन में माना उहो मज़ो न हूंदो, उहा शइ यानी की असांखे माना मज़ो न ॾींदी, सुकून न ॾींदी। छा देश लाइ या माण्हुनि लाइ सिर्फ़ु इन लाइ न उथिजे त मुंहिंजो जेको आहे हिन में मुफ़ाद न आहे ऐं मूंखे हिन मां कुझु हासिल नथो थिए, मां चुप करे वेही रहां, पाण ख़ुशि आहियां बसि? न, जेको लीडर जेको सचो हूंदो न, उहो मफ़ाद वारनि जेका तव्हां ॻाल्हि कई, उहो मफ़ाद न ॾिसंदो, उनजो मफ़ाद इहो ई हूंदो आहे, धरती उनजो मफ़ाद हूंदो आहे। इन खां वधीक मफ़ाद जो कहिड़ो हूंदो जो पंहिंजी धरती खे पाण हासिल करण जी चाह में हू क़दम खणे थो,
इहो बि हिकिड़ो मफ़ाद थियो न। सो मफ़ाद खां सवाइ त कमु कोन हलंदो, पर उहो मफ़ाद उहो न जेको पाण ॾिसूं था। सचे लीडर जो मफ़ाद ॿियो हूंदो आहे। ज़रूरी न आहे त मूंखे नौकिरी मिले त मां ख़ुशि थी वञा, पर ज़रूरी इहो आहे त मूंसां गॾु रहंदड़ जेके माण्हू आहिनि, रुॻो अकेलो मां न, अवल उन्हनि ॾहनि ॿियनि खे मिले नौकिरी त पोइ जेको आहे मूंखे मिले त हा, तॾहिं चइजे त आउं कुझु कयां थो ऐं इहा मुंहिंजी जेका लालच आहे इहा मुंहिंजे कम जी आहे। बिल्कुलु आहे, लीडर त कोन ठाहींदो आहे न, पैसो त पाण जहिड़ा ठाहींदा आहिनि, लीडर कोन ठाहींदो आहे। सिंधी जेके नौजवान आहिनि, सोशल मीडिया यूट्यूब हिकु एॾी वॾी दुनिया हिकिड़ी आबाद थी वई आहे, जंहिंमें ॾिसो त माण्हू पैसो बि कमाइनि पिया, शोहरत बि कमाइनि पिया। त असांजो सिंधी नौजवान जेको आहे उहो इन तरफ़ माना घणो क़दुरु ॾिसिजे त उहो कोन थो वञे। उनखे अव्हां जेको आहे सो पंहिंजी कहिड़ी राय ॾींदो ऐं उन बाबति तव्हांजा जेके आहिनि ख़्यालात कहिड़ा आहिनि? अलाए, इहो सिर्फ़ु ॻाल्हि सोशल मीडिया जी कोन्हे, असां कॾहिं बि वक़्त सां गॾु हलिया ई कोन आहियूं। तव्हांखे शायदि यादि हूंदो या इहा पाण खां अॻु जी ॻाल्हि आहे, कंहिं दौर में मास्तरी जूं सीटूं या जेकी अहिड़ियूं जेकी आम सीटूं हूंदियूं हुयूं, उहे असांजे माण्हुनि खे मिनतूं कंदा हुआ त तव्हां अची जॉइनिंग कयो, असांजा माण्हू कोन ईंदा हुआ। तॾहिं असांखे नौकिरी मतिलबु नौकिरी गवर्नमेंट मिनटूं कंदी हुई, असांजा माण्हू कंदा कोन हुआ। अॼु वक़्तु चेंज थियो आहे, हू वक़्तु हो उन अचे असांखे उहे नौकरियूं करणु खपनि असांजे माण्हुनि खे। असां कोन वक़्त सां गॾु कोन हलियासीं। अॼु नतीजो इहो आहे जो असां टके जी नौकरी लाइ धिका पिया कयूं। वक़्तु चेंज थिए पियो, अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे, सॼी दुनिया तव्हांजी ॻाल्हि वग़ैरह में सोशल मीडिया ते अची लॻी आहे। असां टिकटॉक ठाहे बसि हिक ॿिए खे शेयर करे ऐं उहो पंजीकरण में वरी दुनिया ठाहे वेठा आहियूं। फेसबुक ते बि इहो ई हाल आहे। कुझु इल्म वारी ॻाल्हि का सुठी ॻाल्हि तव्हां सिंधी जेकी सोशल मीडिया में तमामु घटि ॾिसंदा हूंदा, तमामु घटि छोकिरा आहिनि जेकी सुठियूं ॻाल्हियूं शेयर कंदा आहिनि, कुझु वीडियोस ठाहींदा आहिनि या यूट्यूब ते चैनल। पर मुंहिंजे ख़्याल में के ॿ टे अहिड़ा आहिनि जेकी मतिलबु सुठा सिंध लाइ कमु कनि पिया, बाक़ी त मूंखे नज़र में कोन था अचनि। फेसबुक ते अञा ॿ टे पेज आहिनि, यूट्यूब ते चैनल न हुअण बराबरि आहिनि। सलाह ॾियो न को उन ते नौजवाननि खे का सलाह ॾियो त जीअं हो अॻियां अचनि, अव्हांखे ॿुधनि बि था। ऐं इहो तव्हांखे हिकिड़ी मिंथ बि कयां थो ऐं गुज़ारिश आहे त पंहिंजो जेको आहे वीडियोज़ में अहिड़ियुनि शयुनि खे थोरो अव्हां जेको आहे सो अवेयर कयो त माण्हू जीअं हुननि शयुनि खे ॾिसनि ऐं अॻियां अचनि। असांजा नौजवान टैलेंट आहे, असां वटि टैलेंट जी कमी कान्हे का, पर मसइलो इहो आहे त उन्हनि खे केरु हथी ॾियण वारो न आहे, उन्हनि खे केरु इहो आसिरो ॾियण वारो न आहे त तव्हां में कुझु आहे ऐं अॻिते वधो। बिल्कुलु, इहे तव्हांजी तजवीज़ बिल्कुलु सही आहे। जेको सो इन ते बाक़ाइदा हिकिड़ी वीडियो ठाहे ॾिनी अथई ऐं अचनि असांजा जेकी नौजवान आहिनि, टैलेंट तव्हांजी ॻाल्हि वांगुरु ईअं कोन्हे को सिंध में टैलेंट जी खोट आहे, टैलेंट हर माण्हू में आहे, पर ॻाल्हि इहा आहे कि उनखे उजागर कयूं। अॻ में असांजी केरु ॿुधण वारो कोन हो, हाणे त सोशल मीडिया आहे, तव्हां पंहिंजा मालिक पाण आहियो। तव्हां पंहिंजो टैलेंट उजागर करे पंहिंजी सोशल मीडिया जे ज़रिए पूरी दुनिया खे ॾेखारियो। उनजे बदिले में को ईअं कोन्हे तव्हांजो टाइम ज़ाया कोन्हे को, तव्हां पंहिंजे टैलेंट जे ज़रिए तव्हां पैसो कमाए सघो था। यूट्यूब ते माण्हू लखों रुपए का पैसो कमाए, फेसबुक ते बि कमाइनि पिया, पर असां वारनि छोकिरनि में इहो को मतिलबु शौर ई कोन्हे को। असां जॾहिं ज़रूरत महसूसु कयूं त पोइ महिनत कयूं न, पोइ उन अमल खे खणी वठूं। असां इहा ज़रूरत महसूसु ई कोन था कयूं अञा। यानी असां कॉम्प्रोमाइज़ करणु सिखिया ई न आहियूं त कंहिं शइ ते। अगरि असां को सुठी शइ हासिलु करण लाइ कोशिशि कंदासीं त उन में कुझु ॾुख तकलीफ़ूं ईंदियूं, बर्दाश्त करणियूं पवंदियूं। उहो पाण में अञा ताईं कोन्हे, यानी की उहो ख़्याल ई कोन्हनि के उहे पाण में। अला असां कंदा आहियूं पंहिंजी सोच सां कॉम्प्रोमाइज़। तव्हांजी ॻाल्हि सही आहे, को बि कमु हूंदो, हाणे दिलि सोचे थी त बाबा हाणे हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, पोइ वरी ॿ टिनि मिंटनि खां पोइ चवंदासीं हले छॾे न भला हिन करे छा कंदासीं, पोइ कॉम्प्रोमाइज़ करे उहो बि अमल उते ई ख़तमु। हाणे सोशल मीडिया में बि हाणे इहा ख़बर पए सभिनि खे त इन मां माण्हू लखों रुपया कमाइनि पिया ऐं माण्हू तयारी बि कनि था, पर वरी सोचनि था त हा हाणे केरु महिनत करे, हाणे हिन में हीअं थींदो, पोइ हूअं थींदो, पोइ वरी शेयरिंग करणी पवंदी, पोइ हीअं करिणो पवंदो, ठहियो कोन था कयूं। ईअं करे सोच सां कॉम्प्रोमाइज़ करे बसि अमल उते ख़तमु। सो अॼु ॾींहुं में असां इहो ई अञा कंदा पिया अचूं, हर कमु अमल सां, रुॻो ई न रुॻो सोशल मीडिया सां, हर कम सां असांजी इहा ई हालत आहे। सिंध जे जेके ॾुख दर्द आहिनि सिंध जा, छा इन्हनि में कमी ईंदी? सिंधी जेको फ़र्द आहे उहो अॻियां ईंदो, पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु उथारींदो, या इहे असां ते सदाईं जेके तोहमतूं, इहे जेके असांजे मथां अज़ाब आहिनि, इहे नाज़िल हूंदा? न, ईअं कोन्हे को। ॾिसो न, ज़ुल्म या जेके नाइंसाफ़ियूं आहिनि जॾहिं हू हद क्रॉस कंदियूं आहिनि न, पोइ उनजो रिएक्शन अचणु शुरू थींदो आहे। असां
चऊं पिया असांजे मथां ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहिनि, वाक़ई आहिनि, पर उन हद ताईं न आहिनि जो असां जो ईअं सम्झो त पंहिंजा घर बार छॾे असां बग़ावत ते निकिरी पऊं। अञा अहिड़ा हालात असां ॾिठा न आहिनि ऐं न ई असां वटि आहिनि। मिसाल फ्रांस में इनकलाब आयो, उन जूं हालतूं तव्हां पढ़ियूं हूंदियूं, माण्हू हिकु मानी जे वेदे लाइ केतिरो परेशान हुआ, ऐं जॾहिं उन्हनि बुख में मरण लॻा तॾहिं थिया। असां वटि माण्हू बुख में बि ईअं न आहिनि जो असां वटि अहिड़ो रिकॉर्ड कोन्हे। थर में मिसाल तव्हां जेको लॻायो हुनजो अंदाज़ो त थर में इलाही ॿार बुख जे करे बुआ आहिनि, पर उहा कंडीशन ऐं फ्रांस वारी कंडीशन कोन्हे। जॾहिं असांजे समाज में नाइंसाफ़ियूं, ज़ुल्म ऐं बुख तमामु हद खां वधीक वधी वेंदी न, जॾहिं माण्हू मरण, ईअं सम्झो त बुख में मरण लॻंदा, पोइ असांजा माण्हू उथंदा, पोइ घर भर जो कोन टेंशन कोन खणंदा, पोइ ईअं कोन सोचींदा त असांजे मथां एफआईआर कटियूं वेंदियूं या असांखे जेलनि में विधो वेंदो या असांखे फाही ॾिनी वेंदी। बसि पोइ हू ईअं सम्झो त समुंद्र बदिली निकिरी पवंदा। जेकॾहिं हालात अहिड़ा थियनि था त हिकु जो ईअं सम्झो त इहो अहिड़ा हालात कंहिं बि क़ौम लाइ टर्निंग पॉइंट हूंदा आहिनि। जॾहिं अहिड़ा हालात पैदा थी वेंदा आहिनि त पोइ क़ौम ओचितो फेरो पाईंदी आहे। हाणे उहे हालात जॾहिं पैदा थियनि, छो त अॼु जेके हालात आहिनि इन्हनि खे ॾिसी ईअं नथो लॻे त असां वारी क़ौम उथंदी ऐं पंहिंजा हक़ विड़ी अचंदी, ईअं त थी नथो सघे। सबूत 73 सालनि जी तारीख़ तव्हां पढ़ी ॾिसो। जेको सिंधी नौजवान आहिनि या सिंध वासी जेके अव्हांखे ॾिसनि पिया ॿुधनि पिया, आख़िर में उन्हनि लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो ऐं उन्हनि लाइ कुझु जेको अव्हांजो को सलाह को मशवरो हुजे? जी अला बिल्कुलु, जेकी हिन वक़्तु मूंखे ॾिसी रहिया आहिनि या जेकी मुंहिंजा फैंस आहिनि जेके पर्सनली मुंहिंजे पेज ते, उन्हनि खे बसि आउं इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुसि त ॾिसो, ज़िंदगी न बि चाहियूं गुज़री वेंदी आहे। कुझु अमल कयूं तॾहिं गुज़री वेंदी आहे, कुझु न कयूं तॾहिं गुज़री वेंदी आहे। माण्हू दुख में बि वक़्तु कटियो वञे त सुखनि में बि गुज़री वेंदो आहे। पोइ जॾहिं असीं ॾिसूं पिया असांजे अॻु में जेको नसल हो उन सां छा थियो, असां सां छा पियो थिए, जेकॾहिं असां ईअं रहंदासीं त जेको असांजो ईंदड़ नसल आहे उन सां कहिड़ी रदन थींदी। असीं इन्हनि सूरनि में आहियूं त असांजो उहो ईंदड़ औलाद जेको असांजो नसल ईंदो, छा उहो इन धरती ते जीअं असीं रहूं पिया इन कंडीशन में रही सघंदो? यकीनन कोन रही सघंदो। छो त तव्हां ॾिसो, पठान, पंजाबी, धारियूं क़ौमूं सिंध अंदरि, सिंध जे कोछनि में गिड़ी पियूं आहिनि। हाणे जेकॾहिं असां अञा बि ख़ामोश रहियासीं त असांजी ईंदड़ नसल खे या त जेको सो राजस्थान में वञी खीमा हणणा पवंदा या अफगानिस्तान में जबल में किथे निकिरणो पवंदो, बाक़ी हिते रहण जी का जॻह कोन बचंदी। बका लाइ मज़ामत करणी पवे थी, हथियार जी ज़रूरत कोन्हे। तव्हां इल्म जी रोशनी सां तव्हां अॻियां वधो, तव्हां कोशिशि कयो मुक़ाबले करण जी। तव्हां अदब पढ़ो, तव्हां असांजा जेकी सिंध जा जेके हीरोज़ आहिनि उन्हनि जे मुताबिक़ उन्हनि जी तव्हां बायोग्राफी पढ़ो, तव्हां उन्हनि जी तारीख़ पढ़ो। ही सभु शयूं असांजी ज़िंदगी लाइ ज़रूरी आहिनि। जेकॾहिं तव्हां अॼु न कंदा, सुभाणे इन्हनि जो नतीजो तमामु ख़राबु निकिरंदो, जेको असांजो ईंदड़ नसल बर्दाश्त कोन करे सघंदो। सो आख़िर में इहो ई चवंदुसि त तव्हां जेकॾहिं कुझु नथा करे सघो, कुझु बि नथा करे सघो, त घटि में घटि सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां पंहिंजे वार ते कुझु न कुझु पंहिंजे हिसाब सां का न का हक़ीक़त तव्हां शेयर करे छॾियो। जेको तव्हां सम्झो था, जेको तव्हां सिखियो आहे, तव्हांजा दोस्त भले 2000 हुजनि, उहे बि त ॾिसंदा, उहे उन ॻाल्हि खे एप्रिशिएट कंदा, अॻियां शेयर कंदा। इहो ई तरीक़ो आहे। पाण कुझु न कुझु तब्दीली आहे, अकेले जो कमु कोन्हे। ऐं जेकॾहिं अकेलो अॼु कुझु कयां थो त इहो ईअं सम्झो त मुंहिंजो फर्ज़ु आहे, सम्झां पियो, पर इन मां को फ़ाइदो कोन थींदो। जॾहिं असीं सभु, तव्हां आहियो, आऊं आहियां, अहिड़ा हज़ारे सिंधी जॾहिं पंहिंजो फर्ज़ु पूरो कंदा, तॾहिं वञी हिकिड़ी क़ौम ठहंदी ऐं तब्दीली ईंदी। ऐं जेकॾहिं ईअं न कंदासीं त पोइ नतीजो आहे तव्हां 10 सालनि 15 सालनि में तव्हांखे नतीजे जी ख़बर पइजी वेंदी। यानी इहो हिकिड़ो अज़ीज़ जो फ़र्ज़ु न आहे, हिकिड़ो मिस्टर सिंधी कैरेक्टर जो फ़र्ज़ु न आहे, इहो सॼे समाज जो फ़र्ज़ु आहे। उनजे मथां इहो जेको आहे सो फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजी क़ौम लाइ उथे ऐं जेको आहे सो आवाज़ु उथारे ऐं पंहिंजा हक़ वठे। बिल्कुलु घर जी ॻाल्हि हुजे मुंहिंजो फर्ज़ु आहे, मुंहिंजे घर जी ॻाल्हि हुजे त मुंहिंजो फर्ज़ु आहे। ठीकु आहे, हिते क़ौम जी ॻाल्हि पई हले। क़ौम जी ॻाल्हि जो मतिलबु क़ौम छा आहे? क़ौम तव्हां आहियो, आऊं आहियां, हिते रहंदड़ किरोड़ी सिंधी सभु क़ौम आहिनि। जेकॾहिं आऊं मुंहिंजो फर्ज़ु सम्झां थो, तव्हां छो नथा सम्झो? हर कंहिंखे निभाइणु खपे न। वॾी महिरबानी भाउ अज़ीज़, अल्लाह साईं अव्हांखे ख़ुशि रखंदो, सलामत रखंदो। वॾा अव्हां असांखे क़ीमती पंहिंजो टाइम ॾिनो ऐं ईअं ई कचहरियूं क़ाइमु रहनि, ईअं ई मोहबतूं हलंदियूं रहनि, ईअं ई सिंध लाइ जेको आहे सो ॻाल्हाईंदा रहो, सिंध जा दर्द माण्हुनि ताईं जेके सो पहुचाईंदा रहो ऐं बयानु कंदा रहो।
मौला अव्हांखे सलामत रखे। वॾी महिरबानी। उहा मसइलो कोन्हे अला, महिरबानी तव्हांजा लख कुर्ब जो तव्हां मुंहिंजी माइक सम्झो ऐं तव्हां पंहिंजे प्रोग्राम में जेको सो मूंखे तव्हां दावत ॾिनी ऐं तव्हांजा लख वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। घणो कुझु अव्हां खां सिखण लाइ मिलियो। सो नाज़रीन, वॾी महिरबानी। जीअं त ॾिठो अव्हां अॼु असांजो सिंध जो हिकिड़ी प्यारी शख़्सियत ऐं सिंध जो दर्द बयानु कंदड़ दलीलनि सां जेको दर्द बयानु कंदड़ मिस्टर सिंधी उर्फ़ अब्दुल अज़ीज़ ज़हूर साहब गॾु हुआ, जिन जा वीचार अव्हां ॿुधा। वरी मिलूं था कंहिं ॿी शख़्सियत सां। तेसिताणी ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।